अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फ़ौज़िया जा सभ खां पहिरियां हेडलाइन। हुकूमत वज़ीर-ए-आज़म ख़िलाफ़ बेएतमादी रिथ ते वोटिंग 28 मार्च ते कराइण जो ऐलान करे छॾियो। पीटीआई अॻवान ऐं सेनेटर फैसल जावेद चयो आहे त बेएतमादी रिथ ते वोटिंग 28 मार्च ते थींदी। क़ौमी असेंबली जो इजलास 21 मार्च ते थींदो। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जो चवणु आहे त बेएतमादी रिथ खां हिकु ॾींहुं अॻु 27 मार्च ते डी चौक ते भरपूर सियासी ताक़त जो मुज़ाहिरो कयो वेंदो। वज़ीर-ए-आज़म हाउस में इमरान ख़ान जी सदारत हेठि पीटीआई जी कोर कमेटी जो इजलास। बेएतमादी जी रिथ खे नाकाम बणाइण बाबति सलाह मशवरा। इत्तेहादियुनि सां राब्ता वधाइण ते इत्तफ़ाक़। इजलास में ॻाल्हाईंदे वज़ीर-ए-आज़म चयो आहे त बेएतमादी जी रिथ खे नाकाम बणाइण लाइ संदुनि तयारी मुकमल आहे। बेएतमादी रिथ सां खेनि का बि परेशानी नाहे। अवाम साणनि गॾु आहे। टी चौक ते वॾो जलसो कयो वेंदो। वज़ीर-ए-आज़म अटार्नी जनरल ख़ालिद जावेद ख़ान सां बि मुलाक़ात कई। बेएतमादी रिथ नाकाम बणाइण जे कानूनी पासनि बाबति सलाह मशवरा कया विया। क़ौमी असेंबली जो इजलास घुराइण जी तारीख़ वज़ीर-ए-आज़म तय कंदो ऐं हीउ अपोज़िशन लाइ आख़िरी राउंड साबित थींदो। पीटीआई जी कोर कमेटी जे इजलास बैदि मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे सुध समाज जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त न इमरान ख़ान ब्लैकमेल थियो न ई वरी पीटीआई ब्लैकमेल थी। फवाद चौधरी मुख़ालिफ़ धुर ते हॉर्स ट्रेडिंग जो इल्ज़ाम मणींदे चयो आहे त हू माण्हुनि खे ख़रीद करण जी मज़म्मत कनि था। हुकूमत वटि नाहे ऐं हू फ़ैसिलो कंदा त खेनि कहिड़ी चाल खेॾणी आहे। हू डी चौक ते जलसो कंदा ऐं चाहिनि था त क़ौमी असेंबली जो इजलास जल्द घुरायो वञे। इमरान ख़ान 10 लख माण्हुनि खे गॾु करण वारियूं धमकियूं नथो ॾेई सघे। बेएतमादी रिथ खां पोइ वज़ीर-ए-आज़म वाइड़ाइप जो शिकार थी वियो आहे। पार्टियूं बदिलाइण वारा असांखे न ॿुधाइनि त आइन ते कीअं अमल कजे। शाह महमूद कुरैशी ॿुधाए त छा वोट ॾियणु ग़लति आहे। पीपल्स पार्टी जी तर्जुमान शाज़िया मरी चयो आहे त नाअहल हुकूमत खे जल्द घर भेड़ो कयो वेंदो। पीपल्स पार्टी पाकिस्तान जो आइन ठाहियो आहे ऐं उन जो दिफ़ा बि कंदी। क़ौम पीटीआई खां बेज़ार थी चुकी आहे। अवाम हाणे इमरान ख़ान खे वज़ीर-ए-आज़म तौरु ॾिसणु नथो चाहे। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर मुस्लिम लीग काफ़ खे पंजाब जे कुझु ज़िलनि जी पार्टी करार ॾेई छॾियो। असद उमर चयो आहे त मुस्लिम लीग काफ़ कुझु ज़िलनि जी पार्टी, मुस्लिम लीग नून जीटी रोड जी पार्टी ऐं पीपल्स पार्टी सिंध जी पार्टी आहे। समूरा इदारा गॾिजी कमु करे रहिया आहिनि। अपोज़िशन जी बेएतमादीअ जी रिथ खे नाकाम बणायो वेंदो। इमरान ख़ान पाकिस्तान जी ज़रूरत आहे। मुल्क हिन वक़्तु अंदरूनी ललकारनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। मुश्किल हालतुनि में मुतहद थियणु ज़रूरी आहे। हुकूमत बेएतमादी रिथ ते वोट ॾियण वारनि असेंबली मेंबरनि खे अणसिधी धमकी ॾेई छॾी। ख़ानगी टीवीअ खे इंटरव्यू में सुध समाज जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त संदुनि डी चौक ते जलसो थींदो। असेंबली में वोट ॾियण लाइ मेंबरनि खे संदुनी जलसे मां गुज़री वञणो पवंदो ऐं वापसि बि उन ई मेड़ाके मां गुज़रणो पवंदो। फवाद चौधरीअ मूजिबि हुकूमत ऐं मुख़ालिफ़ धुर में तलख़ियूं वधी वियूं आहिनि। ईअं न थिए जो वोटिंग वारे ॾींहुं तलख़ियूं एतिरियूं वधी वञनि जंहिंजो नुक़सानु पाकिस्तान खे थिए। फवाद चौधरी मुख़ालिफ़ धुर खे लालच ॾींदे इहो बि चयो आहे त अपोज़िशन बेएतमादीअ जी रिथ वापसि वठे पोइ ॾिसबो त खेनि बदिले में छा थो ॾेई सघिजे। हू चाहिनि था त क़ौमी असेंबली जो इजलास जल्द थिए ऐं हीउ मामिलो जल्द ख़तमु थिए। स्पीकर कानून मूजिबि फ़ैसिलो कंदो। मेंबरनि खे धमकाइण ऐं वोट खां रोकण आइन जी भञगड़ी बेएतमादी रिथ वारे ॾींहुं जलसो मज़म्मत जो उहो अमल आहे। पीपल्स पार्टी नायब सदर शेरी रहमान चयो आहे त हुकूमत खे पंहिंजे अददी पोज़ीशन ते यकीन आहे त मेंबरनि खां वोट जो हक़ छो पियो खसियो वञे। हथरादू ऐं आरज़ी अक्सरियत ते ॿधल हुकूमत भोर भोर रही। हुक्मराननि जूं धमकियूं ऐं बयान बेएतमादी जी रिथ कामयाबीअ जो इज़हार आहिनि। धांधलीअ ज़रिए आयल हुकूमत जो इहो ई अंजाम थियणो आहे।
पीटीआई मुखालिफ़ धुर ते हार्स स्टैंडिंग जो इल्ज़ाम बढ़े छॾियो। शाह महमूद कुरैशी चयो आहे त अपोज़िशन मेंबरनि खे ख़रीद करे रही आहे। बेइतमादीयत जो भरपूर नमूने मुक़ाबिलो कयो वेंदो। अपोज़िशन खे शिकस्त मिलंदी। खेनि इत्तेहादनि ते पूरो भरोसो आहे। पाकिस्तान जो नौजवान अपोज़िशन जी चाल खे सम्झे थो। वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद इलाही जो जहांगीर तरीन जे पुट अली तरीन सां फ़ोन ते राब्तो। ज़रियनि मूजिब ओन चौधरी अली तरीन ऐं मोहम्मद इलाही जे फ़ोन ते ॻाल्हि ॿोल कराई। मोहम्मद इलाही अली तरीन खां संदसि वालिद जहांगीर तरीन जी ख़ैरियत दरियाफ़्त कई। टेलीफ़ोनिक राब्ते दौरान मुल्क जी सियासी सूरतहाल ते ॻाल्हियूं कयूं वयूं। जहांगीर तरीन ग्रुप जो अहम इजलास अॼु तलब तरीन ग्रुप जो अहम इजलास मॉडल टाउन में जहांगीर तरीन जी रिहाइशगाह ते थींदो। सियासी राब्तनि जे नतीजे में अहम फ़ैसिला कया वेंदा। कराची में अॼु बि मौसम गरम रहंदी। मौसमियात खाते जो चवणु आहे त सामूंडी हवाऊं बंदि हुजण सबबि शहर में घुट ऐं गर्मी रहंदी। अॼु शाम जो सामूंडी हवाऊं घुलण जो इम्कान आहे। मुल्क जे ॿियनि इलाक़नि में बि मौसम ख़ुश्क ऐं गरम रहंदी। सिब्बी, तुर्बत, नोकंडी, दालबंदीन ऐं ग्वादर में मौसम गरम रहंदी। लोअर देर, चित्राल ऐं सवात में हल्के मींहं जो इम्कान आहे।